अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो माशरो भी कमाल जो आहे। जीअरे खे को सहे को न, मोए जे लाइ रांभाट। सॼी ज़िंदगी जीअरो जेको आहे त परेशान आहे, कंहिं ॻाल्हि जे करे, कंहिं पंहिंजाइप जे करे, कंहिं कुर्ब जे करे, कंहिं इख़लाक़ जे करे। जेको मरी थो वञे उहो मरे थो त वरी खट खे चंबड़ी रांभाट। अब्बा हाणे मूंसां ॻाल्हाए, अड़े इन ॻाल्हाइण जे करे त उहो मरी वियो, तव्हां हुन सां न पिया ॻाल्हायो, त उहो वीचारो अकेलो थी मरी वियो। दोस्तो, कुझु टाइम पहिरियां मां हिकिड़ी फौतगी ते वियोसि हिकिड़े ॻोठ में। ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे मां सुञाणींदो हुउसि। उते जीअं तॾे ते पहुतुसि त अञा मैयत खे उन्हनि दफ़नायो न हो। मुख़्तलिफ़ अजीब कचहरियूं, जीअं न माण्हू चवे त रिवाजु थी वियो आहे त सियासी ॻाल्हियूं बि उते, मज़हबी ॻाल्हियूं बि उते, ज़िद बि उते, बहस बि उते। जेके मालिक आहिनि परेशान, हिननि खे पंहिंजी कचहरी, पाण में वेठा सलाह पिया कनि त थोरी फोड़ी कयूं, पाण में सभु जेका आहे त चंदो कयूं। ऐं जेको फौत थी वियो आहे इन जे मथां थोरो कर्ज़ु आहे, कर्ज़ मूं जान छॾायूंसि, उनजी क़बर आज़ादु करायूं। ॿियो चयूं त थोरी फोड़ी करे ऐं कुझु ॾींहंनि लाइ उनजे घर जे बचनि खे राशन बि वठी ॾियूं। वीचारो ग़रीब हुयो, ॾाढो सुठो हुयो। दोस्तो, सॼो ॾींहुं मां उते हुयुसि त काफ़ी माण्हू आया। किन चयो त शाम जो मानीअ जो वेलो मां कंदुसि, किन चयो त सुभाणे जे लाइ देॻ मां कंदुसि, किन चयो त टीजो मां कंदुसि। मतिलबु जीअं न कम में को लॻी वञे, ईअं कम में लॻी विया। सभई पंहिंजो फ़र्ज़ु पिया पूरो कनि। जेको शख़्स फौत थी वियो उनखे मां चङी तरह सुञाणींदो हुउसि। मिसकीन हो वीचारो, तमामु ग़रीब हुयो। उनजा माली हालात बि त ॾाढा ख़राबु हुया, पर उन ज़िंदगीअ में जेके ॾुखियायूं ॾिठियूं न, उहो तमामु ॾुखियो हुयो। सभ खां पहिरियां त उहो थोरो वॾो थियो त उनजो वालिद साहब फौत थी वियो। सभु नंढड़ा ॿार, पाण बि नंढो हुयो। वरी थोरो वॾो थियो त उनजी वॾी भेण फौत थी वई, नंढी भेण फौत थी वई, भाउ फौत थी वियो। अञा शादीअ जी उमिरि ते ई ख़ासि कोन पतो त उनजी अमड़ फौत थी वई। ज़िंदगीअ में उन ॾाढा ॾुख ॾिठा, पंहिंजा त उनखे पंहिंजो सम्झनि ई न पिया। सभु पीउ जा माइट, सभु के माउ जा माइट, पर हिन वीचारे जो केर बि न हो। उहो माण्हू जॾहिं बि कंहिं पंहिंजे मिट माइट वटि वञे पियो त मूंखे चंद रुपया खपनि, मुंहिंजा हालात सही न आहिनि, उहो वीचारो बीमार बि रहंदो हो ॾाढो। चवंदा त हिनखे ॾींदासीं त सही, पर ॾींदो काॾऊं। हिनजे करे हिनखे ओधर बि न मिलंदी। के ॾींहं हीउ वीचारो जेको हुयो त बुख ते गुज़ारींदो हो, पंहिंजे बचड़नि खे ॾिसी रड़ियूं कंदो हो। मरण खां पोइ त हिननि जे लाइ फोड़ियूं बि थियूं, क़ब्र जी आज़ादी लाइ बि सभिनी सोची, तकलीफ़ में बि अकेले वीचारे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। ऐं वरी उनखे बचड़ा थिया नंढी उमिरि में, पंहिंजी तबियत बि हमेशह नासाज़ रहंदी हुअसि। दोस्तो, ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त जीअरे उनजे लाइ कंहिं वटि बि हिकु रुपयो कोन हो। सभु ईअं पिया चवनि त असां हिनखे ॾींदासीं, त ॾींदो काॾऊं। उनजा बच्चा वीचारा दरपदर हूंदा हुआ, पाण दरपदर हूंदो हो, कमु करे न सघंदो हुयो, थोरी घणी मज़ूरी करे ईंदो हो। बि छा इंसान खे मिले थो? मज़दूरीअ मां केरु थो पंहिंजो पेट पाले? ऐं मरण खां पोइ उनजे तॾे ते वेही सभिनी हिक ॿिए खे ॾेखाव कयो त हाणे का फोड़ी कयूं, को चंदो कयूं, उनजी क़बर आज़ादु करायूं। अगरि इहे शख़्स पहिरियां चंदो कनि हा, पहिरियां का फोड़ी कनि हा, उन शख़्स खे ॾियनि हा, उहो पंहिंजे बचड़नि खे सुकून सां खाराए हा, शायदि अॼु उनजी क़बर न ठहे हा, शायदि अञा बि उहो जीअरो हुजे हा। इंसानु पंहिंजा ॾींहं छॾे नथो वञे, पर यकीन कयो जॾहिं पंहिंजनि जो को सहारो न आयो हूंदो, को मिठो ॻाल्हाइण वारो न आयो हूंदो, इंसानु उन ॾींहुं मरी वेंदो आहे। बसि साह ज़रिया त पोइ इंसानु पियो टुक टुक करे हले थो, बाक़ी पंहिंजनि खां सवाइ बि त यकीन कयो इंसानु मरी थो वञे। पोइ त सभिनी टीजा बि कया, सभिनी वेला बि ॾिना, कंहिं शरबत आंदो, कंहिं चांहि जी थरमास आंदी, कंहिं कपिड़ा ॾिना, कंहिं अजरक मोए जे लाइ ॾिना। जॾहिं मैयत ॿाहिरि खणी आया त यकीन कयो त रांभाट करे उन्हनि माण्हुनि उन्हनि खे चयो त अब्बा हाणे उथी मूंसां ॻाल्हाए। यार, मूंखे लॻे थो त इहो सभु टोपी ड्रामो आहे, मूंखे ईअं थो लॻे। उहो शख़्स सॼी ज़िंदगी पंहिंजनि जे ॻाल्हाइण लाइ सिखियो, पंहिंजनि जी मुहबत लाइ सिखियो, पंहिंजनि ॾे वेंदो हुयो त सदाईं मुंहुं पासीरो कंदा हुआ त मतां असां खां कुझु घुरे। अकेले ज़िंदगीअ सां उन जंग कई। बचपन में पीउ फौत थी वियो, वरी माउ फौत थी वियसि, वरी
भाइर फ़ौत थी वियसि, वरी भेनरूं फ़ौत थी वियुसि, कंहिंजो बि अलाह खां सवाइ ॿियो सहारो कोन हुउसि। पंहिंजे बचड़नि सां वेही कॾहिं कॾहिं रोअंदो हुयो, पंहिंजे रब खे शायदि दांह ॾींदो हूंदो त मुंहिंजा मौला मां पंहिंजनि ॾे वियो आहियां, हू मुंहिंजी अम्मा जो सौटु आहे, हीअ मुंहिंजी अम्मा जो मारोट आहे, हीअ मुंहिंजे बाबे जो सौटु आहे, हीअ मुंहिंजे बाबे जो मासात आहे, हीअ मुंहिंजा पंहिंजा आहिनि। रिश्तनि में त सभु पंहिंजा आहिनि, कम जो त को हिकिड़ो बि हुनजे लाइ कोन निकितो, को हिकिड़ो हुनजे लाइ सहारो थिए हा। शायदि हू इन जे लाइ मरी वियो त हू ॾिसे पियो त मां आहियां त मुंहिंजी मालिकी केरु नथो करे त मुंहिंजे बचनि जो केरु कंदो। जेको मूंखे थो लॻे त शायदि उहो इन जे करे मरी वियो, इन सदमनि में मरी वियो। इंसान खे जॾहिं ॻाल्हाइण वारो कुर्ब इख़लाक़ वारो केरु बि पंहिंजो नाहे मिलंदो, इंसानु मरी वेंदो आहे, उन ॾींहुं मरी वेंदो आहे पाण खे अकेलो महसूसु करे। बाक़ी टीझा ख़तमा इहे सभु कुझु जेको बि आहे न, अलाह जो वास्तो अथव त उन जीअरनि खे ॾियो। मोए खां पोइ तव्हां 1000 कुर्बानियूं कयो, उनजो अंदरि न ठरंदो, उनजो रूह ॾिसंदो तव्हांखे त हीअ शइ मुंहिंजे लाइ करे थो, पर जीअरे छो न कई, तव्हां ताईं आवाज़ु नथो पहुचे, पर शायदि हू चवंदो हूंदो पैसो त ठहियो, पर जॾहिं मां तव्हांजे घर ईंदो हूंदो हुउसि तव्हांजो मुंहुं ई पासीरो थी वेंदो हुओ। जॾहिं बि तव्हां खां उधर घुरी, तव्हां खां मदद घुरी, तव्हां इहो ई चयो त काॾों ॾींदो। दोस्तो जीअरनि जो क़दुरु कयो त बहितरु आहे। मरण खां पोइ त धारिया शायदि दुश्मन बि मरण जो ॿुधी उन्हनि जी अखियुनि मां बि पाणी अची वेंदो आहे। राह वेंदे बि अगरि कंहिंजी मैयत वेंदी आहे, उनखे बि धारिया कुल्हो ॾेई चंद क़दम अॻिते हलंदा आहिनि। पंहिंजा त पोइ बि पंहिंजा हूंदा आहिनि, पंहिंजनि खे त अहसासु हुजणु खपे त हीअ असांजो पंहिंजो आहे, हीअ तड़पे थो पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी बीमारी सां जंग थो विढ़े। असां सभु ॾेखाव लाइ था कयूं, असां सिर्फ़ु इन जे लाइ ॾेखाव कंदा आहियूं त असांखे को ॾिसे वाह वाह करे, यार फलाणे 3 देगियूं आंदियूं, फलाणे अॼु वेलो कयो, फलाणो बाबा थर्मास जूं चांहियूं भरे आयो। कहिड़े कम जो? तव्हां रब जी रज़ा ख़ातिर कुझु कयो त मुंहिंजा मौला तो मूंखे ॾिनो आहे, मां तुंहिंजे ॾिनल रिज़िक मां थोरो हिन खे ॾियां थो, तव्हांजी रोज़ी कॾहिं बि न खुटंदी। ॾिसो ॾुखियायूं हर इंसान लाइ ईंदियूं आहिनि, जेके ख़ुशि आहिनि उहो इहो सम्झंदा आहिनि त असां ख़ुशि आहियूं, पर उहे बि दिलि में ख़ुशि न थियनि त ॾुखियायूं उन लाइ कोन ईंदियूं। ॾुखियायूं हर इंसान खे ॾिसणियूं पवंदियूं, ॾींहुं अॻु ॾींहुं पोइ। तव्हां पंहिंजो ग़म ॾिसी पोइ ॿिए जे ग़म जो अहसासु कयो त कहिड़ो फ़ाइदो। तव्हां ॿिए जो ग़म ॾिसी फ़ौरन तव्हां अहसासु करे वठो त अलाह खां माफ़ी घुरो त जीअं हिन जो हशर ईअं आहे, मथां मुंहिंजो न थिए, हिन जो बि अॼु केरु कोन्हे, सुभाणे मथां मुंहिंजो बि केरु न हुजे। फ़ौरन उनजी मदद करे वठो, ॾींहंनि फिरंदे देरि कोन्हे। जीअरनि जो क़दुरु कयो, मरण वारनि जे लाइ त धारिया बि रोई पवंदा आहिनि। दोस्तो कहाणी त हिन शख़्स जी तमामु घणी आहे, पर तव्हांखे मुख़्तसिर करे ॿुधायो आहे। अगरि हीउ पैगाम तव्हां दोस्तनि ताईं, पंहिंजे माइटनि ताईं पहुचाइणु चाहियो त वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। अलाह निगहबान।